रसूल बख्श पलीजो सां मुलाक़ात कई, जंहिं दौरान सिंध जी सियासी सूरत-हाल समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते वीचारियो वियो। मुलाक़ात बैदि मीडिया सां ॻाल्हाईंदे नवाज़ शरीफ़ चयो त सिंध जा क़ौम परस्त इंसाफ़ जी ॻाल्हि कनि था, तंहिं करे हू संदनि तहरीकनि जी हिमायत करे थो। हुन चयो त सिंध में थियल घरशुमारी बाबति क़ौम परस्तनि जा ख़दशा जाइज़ आहिनि, जंहिं जो अज़ालो थियणु घुरिजे। नवाज़ शरीफ़ चयो त सिंध में ॿोॾि दौरान ज़मीनूं बचाइण लाइ बंद टोड़िया विया, जंहिं सबबि वॾी तबाही आई। हुन चयो त ॿोॾि दौरान सिंध में बंदनि जे टुटण ऐं उन जे नतीजे में थियल तबाही वारनि मामलनि जी जाच थियणु घुरिजे। नवाज़ लीग जे सरबराह चयो त 12 मई ते कराची में बेगुनाह माण्हुनि जे हथ वहायो वियो। हू सुप्रीम कोर्ट खे अपील थो करे त मामले जो पाण मुरादो नोटिस वठे। हुन वधीक चयो त क़ौम परस्त अॻवाननि सां संदसि मुलाक़ातूं सिंध जे मसइलनि जे हल लाइ गॾिजी जदोजहद करण बाबति आहिनि, जंहिं जा मस्बत नतीजा निकिरंदा। नवाज़ शरीफ़ ऐं रसूल बख्श पलीजे में थियल मुलाक़ात दौरान अयास लतीफ़ पलीजो, ख्वाजा साद रफ़ीक, इक़बाल ज़फ़र झगड़ा, गौस अली शाह, इस्माइल राहू समेत ॿिन्ही पार्टियुनि जा अॻवान शरीक हुआ। पाकिस्तान का हक है कि ये पाकिस्तान इस पे बड़ा फर्मली कायम रहे। रेजोल्यूशन पूरी पार्लियामेंट का एक कंसेंसस रेजोल्यूशन है और पार्लियामेंट को इसमें असर्ट करना चाहिए। इन्होंने होश संभाला है और जो जो बातें की हैं बिल्कुल यानी कि एब्सोल्युटली ट्रू है। ये इंसाफ की बात करते हैं, गरीबों के हक की बात करते हैं और पाकिस्तान में जो गलबा जो किया हुआ है बड़े बड़े लोगों ने उससे निजात की बात करते हैं। पाकिस्तान के अंदर जो है वो निचले दर्जे के अवाम हकूक की बात करते हैं। पाकिस्तान में जो माइनॉरिटीज हैं उनके हकूक की बात करते हैं। तो मैं तो इसको बहुत अच्छा समझता हूँ। ये तो हमारा भी यही एजेंडा है। और फिर भी ये जो तोड़ी बंद और गौसपुर बंद की बात करते हैं, मेरा ख्याल है कि ये तो कौम के बच्चे की ये नीयत होनी चाहिए कि हम ये इसकी तह तक जाएं, पता करें कि किसने बंद तोड़वा। नाज़रीन, नवाज़ लीग के सरबराह ख्वाजा साद रफ़ीक चयो आहे त मियां नवाज़ शरीफ़ जूं सिंध जे क़ौम परस्तनि सां मुलाक़ातूं मुल्क मां ज़र्द जमहूरियत जे ख़ात्मे लाइ नई सिफ़बंदी जो हिसो आहिनि। नाज़रीन, अहिड़ो इज़हार ख्वाजा साद रफ़ीक हैदराबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। ख्वाजा साद रफ़ीक चयो त नवाज़ लीग मुल्क में शफ़ाफ़ जमहूरियत जो क़याम चाहे थी, तंहिं करे सिंध जे क़ौम परस्त अॻवाननि सां मुलाक़ातूं कयूं पियूं वञनि। हुन चयो त मुल्क जो अवाम करप्ट हुक्मराननि जो ख़ात्मो ऐं गुड गवर्नेंस जो क़याम चाहे थो, जंहिं लाइ सभिनी खे गॾिजी जदोजहद करणी पवंदी। ख्वाजा साद रफ़ीक चयो त रसूल बख्श पलीजो मियां नवाज़ शरीफ़ खे सिंध में ॿोॾि दौरान थियल तबाही, कराची में सिंधी शागिर्दनि खे दाख़िलाऊं न मिलण ऐं घरशुमारी में थियल बेज़ाब्तगियुनि समेत ॿियनि मसइलनि बाबति आगाही ॾिनी। जो हमारा टूर है नवाज शरीफ साहब की क़यादत में, ये एक रास्ता भी हमवार करने की कोशिश है उन कुव्वतों के लिए जो पाकिस्तान में शफाफ और असली जमहूरियत चाहती हैं। एक ऐसी जमहूरियत जिसमें किसी से डिक्टेशन न ली जाए, एक ऐसी जमहूरियत जिसमें करप्ट हुक्मरानी का खात्मा हो और पाकिस्तान के लोगों के मसाइल, बुनियादी मसाइल को एड्रेस किया जाए। ये जो सरगर्मियां हैं ये पाकिस्तान में एक ऐसी सख्तबंदी के लिए है कि वो तमाम लोग जो जमहूरियत के बिलीवर हैं और जो जर्द जमहूरियत से निजात चाहते हैं, जो पाकिस्तान के लोगों को एक शफाफ और गुड गवर्नेंस देना चाहते हैं, उन्हें इकट्ठा करने की एक कोशिश है। जनरल मुशर्रफ के मार्शल लॉ ने हमारी पार्टी पर टैंक और बख्तरमद गाड़ियां चढ़ा दी थी और हमारे लोगों को ब्रेक किया था। वक्त आ गया है कि मुस्लिम लीग नून अपने पैगाम को, जो जमहूरियत का पैगाम है और जो एक आज़ाद और शफाफ हुक्मरानी जो है उसका पैगाम है, उसको लेकर मुल्क भर में निकले और ये फर्ज हम अदा करेंगे और सिंध के लोगों को और खास तौर पे कराची के लोगों को भत्ताखोरों से, रिश्वतखोरों से और टारगेट किलर से निजात दिलाएं। नाज़रीन, नवाज़ लीग जे सरबराह मियां नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात खां पोइ अवामी तहरीक जे सदर अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त मियां नवाज़ शरीफ़ सिंध जे माण्हुनि जे ॾुख ऐं सूर खे सम्झंदे सिंध जो दौरो कयो आहे, जंहिंजी हू आजियां कनि था। उन सां गॾोगॾु संदसि इहो बि चवणु हो त हुननि नवाज़ लीग आॾो सिंध जा समूरा मामला रखी छॾिया आहिनि। नाज़रीन, हैदराबाद में नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात बाद केटी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे अयास लतीफ़ पलीजे चयो त नवाज़ लीग सरबराह सां मुलाक़ात दौरान ॿोॾि सबबि सिंध जे 1.5 करोड़ अवाम जे मुतासिर थियण, कराची में टारगेट किलिंग, सिंधी शागिर्दनि खे दाख़िलाऊं न ॾियण समेत सिंध सां थींदड़ ॿियनि ज़ियातनि बाबति तफ़सील सां ॻाल्हि ॿोल कई वई। हुन चयो त नवाज़ शरीफ़ संदनि मौक़िफ़ जी हिमायत कई ऐं मसइलनि जे हल जी ख़ातिरी कराई।
बुनियादी नुक़्ता इहो आहे त सिंध जा जेके रिसोर्सिस आहिनि उन जे हवाले सां अवामी तहरीक पारां ॻाल्हि रखी वई। सिंध जे कोयले जे हवाले सां, सिंध जे पाणी जे हवाले सां। उन में मुमिया नवाज़ शरीफ़ साहब खे आगाह कयो त जॾहिं वक़्तु ईंदो आहे तॾहिं असांखे सुकाए मारियो वेंदो आहे, वरी वक़्त ते ॿोड़ियो वेंदो आहे ऐं ॿोड़े मारियो वेंदो आहे। उन ते मियां नवाज़ शरीफ़ साहब ॿोड़े मारण जे हवाले सां, बंदनि जे हवाले सां सूरत हाल मालूम कई। उनखे ॿुधायो वियो त गौसपुर में ऐं टोड़ीअ में ऐं सुपरे ऐं कोट आलमू सुजावल में जेके 1.5 करोड़ खां वधीक माण्हू मुतासिर थिया, उन्हनि ते मियां नवाज़ शरीफ़ साहब सख़्तु तशवीश जो इज़हार कयो ऐं मूंखे गुज़ारिश कई त आऊं ख्वाजा साद रफ़ीक साहब सां ऐं ममनून साहब सां ऐं गौस अली शाह साहब सां ऐं सलीम ज़िया इस्माइल राव साहब सां कोऑर्डिनेटेड एफर्ट्स करे को चार्टर ठाहियूं। पीपल्स पार्टी ऐं मौजूदा हुकूमत सिंध जे कंहिं बि इशू खे, टारगेट किलिंग खे, सिंध जे वसीलनि खे, हैदराबाद ऐं कराची शहरनि जी बहाली, शागिर्दनि जी दाख़िला समेत, पाणी ऐं नाणे खां सवाइ, कोयले खां सवाइ, अक़लियतुनि, कोली, भील ऐं मेंघवाड़नि जी नौकरियुनि मां गैरहाज़िरी समेत समूरनि मामलनि ते ॻाल्हाए थी। पर पीपल्स पार्टी सिंध जे बर्निंग इशूज़ ते ॻाल्हाइण जे बजाए फ़क़ति सिंध कार्ड जी ॻाल्हि थी करे, सिंध कार्ड सिंध जे माण्हुनि वटि आहे कंहिं हुकुमरान जमात। मियां नवाज़ शरीफ़ साहब टे ॿियूं नयूं अहम ॻाल्हियूं कयूं पलीअ साहिब ऐं मियां साहब। हिकिड़ो त आदमशुमारी जे हवाले सां मियां साहब चयो त घरशुमारी में सिंध जे हक़ीक़ी माण्हुनि सां ज़्यादती पई थिए, इन करे असां 30 अप्रैल वारी हड़ताल जी PMLN भरपूर मदद कई आहे। असीं उन्हनि जे मौक़िफ़ खे सही था सम्झूं, घरशुमारी जे हवाले सां उन्हनि सां ज़्यादती पई थिए। ॿियो मियां साहब ऐं मूं ऐं पलीअ साहब गॾियल डिस्कस कयो ऐं असांजी ख़्वाहिश हुई त सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस साहब 12 मई जे वाक़िअनि जो मियां साहब जी ख़्वाहिश हुई त उन ते सुओ मोटो एक्शन थियणु खपे। टियों मियां साहब चयो त कराची में टारगेट किलिंग जे हवाले सां को कंप्रोमाइज़ न थियणु खपे। जी नाज़रीन, मियां नवाज़ शरीफ़ सां तफ़सीली समूननि सिंध जे मसइलनि ते ॻाल्हि ॿोल्हि थी आहे। अहिड़ो इज़हार कयो अवामी तहरीक जे सदर अयास लतीफ़ अली जो, जिन जो इहो चवणो हो त सिंध जा थियल ज़ियादतियुनि जे हवाले सां समूरा तफ़सील मियां नवाज़ शरीफ़ आॾो रखिया आहिनि ऐं गॾोगॾु हुन जो इहो बि चवणो हो त जेको जज़्बो ॾेखारियो आहे मुस्लिम लीग नून जे सरबराह मियां नवाज़ शरीफ़ सिंध जे अवाम जे ॾुखनि सुरनि खे महसूस कंदे उन जज़्बे खे वेलकम कयूं था। नाज़रीन, मियां नवाज़ शरीफ़ जो हैदराबाद में ॿियूं कहिड़ियूं सरगर्मियूं हूंदियूं उहो मालूम करण लाइ हींअर असां राब्तो कयो आहे। हैदराबाद